नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼोके हिन जुमे ते बि मूं उहा साॻी आयत सगोरी अव्हां जे आॾो तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू हिन आयत करीमा में वाज़िह तौर फरमायो आहे वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। जिन्ननि ऐं इंसाननि खे असां पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। अल्लाह ताला तमाम मखलूक में इंसान खे वधीक शरफ नसीब फरमायो आहे। जिन्न ॿिए नंबर ते मुकल्लफ़ मखलूक आहे। सभ खां पहिरियां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान खे शरफ नसीब फरमायो। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जेतिरी बि मखलूक पैदा कई आहे, उहा तमाम मखलूक इंसान खां अव्वल पैदा थी आहे। इंसान सभिनि खां बाद में पैदा थियो आहे। तफ़सीरनि मां, हदीस पाक मां ऐं शरीयत पाक जे किताबनि मां इहो थो मालूम थिए त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इंसान खे सभिनि खां बाद में पैदा कयो। जिन्न बाग में हुया, मलाइक, जानवर, पखी, परंदा, ज़मीनूं, जमादात, नबातात, जो कुछ भी अल्लाह जी मखलूक आहे, उहे सभु जा सभु अॻु में पैदा कयल हुआ। इंसान खे रब करीम जी ज़ात बाबरकात सभिनि खां आख़िर में पैदा फरमायो। पर जॾहिं अल्लाह ताला इंसान खे आख़िर में पैदा पे कयो, तमल रब करीम जी ज़ात बाबरकात
इंसान जे शर्फ़ खे ज़ाहिर करण लाइ, इंसान जे वक़ार ऐं इज़त खे ज़ाहिर करण जे लाइ मलाइकनि खे इरशाद फरमायो, इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा, ऐं मलाइका मां ज़मीन जे अंदरि पंहिंजो ख़लीफ़ो पैदा करणो थो चाहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजो नाइब ज़मीन ते रवानो कयां। अल्लाह जो ख़लीफ़ो, ख़लीफ़ो उनखे चइबो आहे जेको साईंअ जे गैर हाज़िरीअ में कमकार हलाए। पाण साईं हूंदो त पाण कमु हलाईंदो, पर जे अंदरि ॿाहिरि आहे गैर हाज़िर आहे त उन जे जॻह ते ख़लीफ़ो कम खे हलाए। ख़लीफ़े खे ख़ल्फ़ मां वरितल आहे। ख़ल्फ़ जो लफ़्ज़ी न मज़ा वरितल आहे, जंहिंजी माना चइजे पोयां कारोबार संभालण वारो, हुन जे गैर मौजूदगी में पुछां पोइ कारोबार हलाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान लाइ फरमायो, इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा, मां ज़मीन में पंहिंजो ख़लीफ़ो थो पैदा फरमायां। सवाल थो पैदा थिए त दुनिया वारे माण्हूअ खे ख़लीफ़े जी ज़रूरत पवंदी आहे। हिकु त हुनजो हू बाह ॿेली हूंदो आहे, या वरी गैर हाज़िर हूंदो आहे, या सुम्ही पवंदो आहे, हुनखे निंड अची वेंदी आहे, उनजे गैर मौजूदगी में ख़लीफ़ो कम खे हलाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर इन ॻाल्हि खां पाक आहे। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, रब जी ज़ात बाबरकात खे न का निंड ईंदी आहे, न का ओझलाकी ईंदी आहे। न अल्लाह जी ज़ात बाबरकात गाइब हूंदो आहे, न को गैर हाज़िर हूंदो आहे। न वरी रब जे ज़ात बाबरकात खे ॿिए जे मदद जी ज़रूरत आहे, पर इन जे बावजूद बि अल्लाह ताला फरमाए थो, ओ मलाइको मां इंसान खे ज़मीन जे अंदरि मां पंहिंजो ख़लीफ़ो बणाए थो मोकिलियां। ज़रूरत कहिड़ी ख़ुदा ताला खे? इन बारे में तफ़सीर लिखनि था ख़ासि तौर सां अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो आहे त इहो इंसान जो तमामु अज़ीम शर्फ़ आहे जो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू इंसान खे पंहिंजो ख़लीफ़ो थो सॾे पियो। मलाइकनि एतिराज़ कयो, अतजअलु फ़ीहा, ऐ मुंहिंजा मौला छा तूं अहिड़े खे पैदा थो करीं, यस्फ़िकु दिमाअ, ज़मीन में रत वहाईंदो, नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका, या इलाहुल आलमीन, असां त ईअं सोचियो आहे त ख़लीफ़े खे तो पंहिंजे इन लाइ इबादत लाइ पैदा कयो आहे त अली ख़लीफ़ो मुंहिंजी इबादत कंदो। जेकॾहिं तोखे इबादत जी ज़रूरत आहे त तुंहिंजी तस्बीह, तुंहिंजो हम्द, तुंहिंजी सना, तुंहिंजो ज़िक्र असां ई कंदासीं। असांखे तो दुनिया में मोकिलियो आहे, असां इन इंसान खां अॻु में ई पैदा कयल आहियूं। बाक़ी जेकॾहिं वधीक तोखे इबादत जी ज़रूरत आहे त मां अल्लाह ऐं मलाइक ऐं अल्लाह पाक असां तुंहिंजी इबादत कंदासीं। इन ख़लीफ़े जी का ज़रूरत कान्हे का। इन में नुक़सान हल ऐं बहल, माण्हुनि खे मारींदो, रत वहाईंदो, क़त्ल कंदो, ज़मीन में फ़साद कंदो। अल्लाह ताला फरमाए थो, इन्नी आलम मा ला तअलमून, अवां जी नज़र वञी पई त रत वहाईंदो, अवां वञी फ़ैसिलो कयो त खून कंदो, अवां चओ था त झेड़ा कंदो। इहा तव्हांजी मालूमात आहे, पर इन्नी आलम माला तालमून, इन इंसान खे ख़लीफ़े खे पैदा करण में जेको राज़ आहे उनखे मां ॼाणा थो, तव्हांखे ख़बर ई कान्हे। उनजी मूंखे ख़बर आहे त हे छो थो पैदा थिए। हे उहे कारनामा कंदो जो तव्हां मलाइकनि खे ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं। अवां मलाइक ख़ुदि हैरान हूंदो, हाणे त एतिराज़ कयो था पिया, पर जंहिं महिल हू पंहिंजा कारनामा ॾेखारींदो, अवां जी नज़र क़त्ल गारत ते आहे, अवां जी नज़र खून ते आहे, अवां जी नज़र हुनजे फ़साद ते आहे। पर जेकॾहिं हुनजो ॿियो पहलू तव्हां ॾिसंदव, ख़लीफ़तुल्लाह जो, अल्लाह जो बानो जेको ज़मीन ते ख़लीफ़ो थी थो अचे पियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इन्नी आलम मा ला तालमून, हुनजी मूंखे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर ई कान्हे। त अवां इन मां अंदाज़ो कयो त इंसान जो ख़ुदा ताला केॾो वॾो शरफ़ कयो आहे। इन शरफ़ जे बावजूद वरी फरमाए थो त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, इन जिन्ननि खे ऐं इंसान खे असां पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। हाणे हेॾो शरफ़, हेॾी वॾी इज़त, हेॾो वॾो मक़ाम, ऐं वरी ख़ुदा वज़ाहत फरमाए त मुंहिंजे इबादत लाइ पैदा कयल आहे। पोइ जेकॾहिं उहो बानो अल्लाह जी इबादत न करे त इंसान जी केॾी बदकिस्मती आहे। इंसान जो केॾो निभाग चइजो जो अल्लाह जी इबादत न करे, रब जंहिं कम लाइ पैदा करे ऐं उहो कमु न करे, ऐं ख़ुदा ताला मलाइकनि सां वेठो मुनाज़रा करे, मलाइकनि खे मञाए पियो। हिकिड़ो हूंदो आहे ॾंडे सां मञाइणु,
ॿियो हूंदो आहे दलील दलाइल ऐं हुज्जत सां मञाइण। अल्लाह ताला मालिक हो ज़बरदस्ती चवे हा, मलाइकनि खे चवा बसि कयो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां ख़ालिक़ आहियां, वाहिदुल क़हार आहियां, जीअं वणे तीअं मां कयां। पर न, मलाइकनि इतराज़ कयो। अल्लाह ताला मलाइकनि जा ॾियो दलील रखिया, इंसान जे शर्फ़ खे ख़ुदा ज़ाहिर फरमायो। दुरूद पढ़ंदो ख़ुदा जो क़ुरान ॿुधंदो। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे फरमायो त मां रब आहियां, मर्ज़ी जो मालिक आहियां। यफ़अलुल्लाहु मा यशा, मुंहिंजो शान आहे, जीअं वणे मां तीअं कंदो आहियां। पर तव्हांखे दलील थो ॾियां, अव्हांखे सेखारियां थो, सम्झायां थो, अव्हां जे दिलि में दिमाग़ में ॻाल्हि विहारियां थो त आदम तव्हां खां मथे आहे, ख़लीफ़तुल्लाह तव्हां खां मथे आहे, मुंहिंजो ख़लीफ़ो तव्हां खां ज़ोर आहे। या अल्लाह कीअं? अल्लाह ताला फरमाए थो अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकते फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माए हाउलाए इन कुंतुम सादिक़ीन। रब से मलाइकनि खे केथो मञाए? पहिरीं त कमु इहो कहिड़ो, अल्लम आदमल अस्मा कुल्लहा, जो कुझु बि काइनात में थियणो आहे, थींदो, थी चुको आहे या उन वक़्त में हुयो, अल्लाह ताला हर शइ जे नालनि जो इल्मु अल्लाह ताला आदम खे सेखारे छॾियो। असांजे घर में, तव्हांजे घर में ॿारु ॼमंदो आहे, पोइ ॿारु 2-2.5 साल खां पोइ हणी हणी वञी मस ॻाल्हाइण जहिड़ो थींदो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते अबा हे छा आहे, पोइ नालो बाताए वठंदो, अधूरो वठंदो, हिक जी ॿी पियो कंदो, हणंदा हणंदे 5 सालनि 6 सालनि ताईं। पर मां थो चवां 5-6 साल ताईं बि हर शइ जो इल्मु हुनखे कोन ईंदो आहे। आहिस्ते आहिस्ते तव्हां पोढ़ा थी विया हो, पर अॼु बि दुनिया में अहिड़ियूं शयूं पैदा थियूं पयूं आहिनि, शहरनि में वञो जो ॾिसंदव पर तव्हांखे नाले जी ख़बर ई कान्हे का। अॼु खां अॻु में 20-25 साल कंहिंखे टीवीअ जी ख़बर हुई? कान ख़बर हुई न। रिमोट कंट्रोल ख़बर अथव? के चंद माण्हू हूंदा, हिकिड़ो ॿिकिड़ो आहे त सही, भला अहिड़ी त शइ ठाही अथनि जो वेठा अमेरिका में हल, नंढड़ी हेतिरी हेतिरी हथ में आहे, बसि हवाई जहाज़ उॾान सां वञ हिंदुस्तान में बमबारी करे आ, न को ड्राइवर, न को माण्हू, न को पायलट, न को छा, ईअं जहाज़ बटण ते हले पियो, हथ तोजे में आहे, बटण पियो घुमाए, हेॾे वञ हेॾे पियो हले, हेॾे वञ हेॾे पियो हले, बमबारी कर बमबारी पियो करे, मोटी आहे त मोटी पियो अचे, कंट्रोल हथ में अमेरिका में आहे, सॼे जहान में पियो जहाज़ घुमे। पर पाण मां थोरनि माण्हू खे ख़बर आहे, हर हिक खे ख़बर कान्हे का। त इहो अहिड़ो वसीउ इल्मु आहे जो क़यामत ताईं माण्हू खे हर शइ नई पई ईजाद थींदी ऐं हर शइ जो इल्मु नए नए ज़माने में ईंदो। असांजे औलाद खे जेको इल्मु थींदो उहो असांखे कोन्हे, जेको असांखे इल्मु आहे सो असांजे वॾनि खे कोन हो। अहिड़े तरीक़े सां नयूं शयूं पियूं ईजाद थियनि। असांजे वॾनि वीचारनि फोना ॾिठा, हारे जा बि कोन ॾिठा आऊं। अहिड़े तरीक़े सां हर शइ नई पैदा थी थिए। पर अल्लाह जो क़ुरान थो चए अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा, रब करीम जी ज़ात बाबरकात ने पंहिंजे ख़लीफ़े खे आदम अलैहिस्सलाम खे जो कुझु थियणो आहे, जो कुझु थी चुको हो, जो कुझु थींदो, हर शइ जो नालो अल्लाह ताला आदम खे सेखारे छॾियो। तफ़सीर में ईअं बि लिखियो आहे त रुगो आदम अलैहिस्सलाम खे नाला कोन पिया आया, बल्कि शयुनि जूं ख़ासियतूं बि आदम ॿुधाईंदो हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो सुम्मा अरदहुम अलल मलाइकते फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माए हाउलाए इन कुंतुम सादिक़ीन। पहिरीं आदम खे सेखारियईं, उन खां पोइ उहे शयूं वरी मलाइकनि जे आॾो पेश कयईं। अल्लाह ताला मलाइकनि खे चयो ॿुधायो हे छा आहे? मलाइक हैरान थी वियासीं, का ख़बर कान्हे हीअ छा आहे? मलाइकनि जो अलाए छा आहे, हे छा आहे, अलाए छा आहे, टेप खणी अलाह अॻियां कोई हे छा आहे, अलाए छा आहे, गाडर टीयर पखा बतियूं बिजलियूं हर पांजारियूं नाड़ा घोबा बैलगाॾियूं हर शइ मलाइकनि जे आॾो छा आहे ॿुधायो? से का ख़बर कान्हे। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा
अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मौला तू पाक असांखे इल्म नाहे, असांखे का ख़बर नाहे, अलाए छा जेतिरो तो असांखे सेखारियो आहे ओतिरो ई ॼाणूं था, वधीक असांखे का ख़बर कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे जमल लाजवाब कयो आहे, का ख़बर मलाइकनि खे का नथी पए पई। अल्लाह ताला हाणे आदम ॾे मुतवजो थियो आहे, अंबिउहुम बिअस्माइहिम, ऐं प्यारा आदम हाणे तूं हुननि खे नाला ॿुधाए। अची जो आदम अलैहिस्सलाम हर ॾिनो आहे, अल्फ खां ये ताईं हर शइ जो नालो बि ॿुधाईंदो हुयो त ख़ासियतूं बि ॿुधाईंदो वियो। मोला हे लाउड आहे, हिन सां आवाज़ वॾो थींदो आहे, हीअ लठ आहे, हिन ते टेक थींदी आहे, हे पखो आहे, हिन सां हवा थींदी आहे, हे गाडर टीयर हल, हे बैलगाॾी आहे, हे कोडर आहे, कुहाड़ी आहे, हे फलाणी शइ आहे, ईअं हर शइ जो नालो त ॿुधाईंदो वियो, पर नाले सां गॾोगॾु हुनजी ख़ूबी ऐं ख़ासियत बि ॿुधाईंदो वियो। अलाह ताला फरमाए मलाइको हाणे ॾियो ख़बर, हाणे तव्हां पे चयो न त असां तुंहिंजे इबादत लाइ काफ़ी आहियूं, अचेव त का शइ कान थी, हाणे हिन जो तव्हां कीअं मुक़ाबिलो कंदो? मलाइकनि जो मौला तोखे सभु ख़बर आहे, असां बसि कई, तुंहिंजे आॾो असांजो को बि चारो कोन्हे को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए हाणे जेको तव्हां खां इल्म में वधीक आहे, अव्हां खां सम्झ में वधीक आहे, फज़ीलत आहे ई इल्म जी, कमाल आहे ई इल्म जो, शान आहे ई इल्म जो। और मुंहिंजा मौला कुर्बान तुंहिंजे ज़ात छा हुकुम आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जेको तव्हां खां इल्म में वधीक आहे ऐं मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, अव्हां कुझु कोन ॿुधाए सघिया हो, हे हर शइ ॿुधायो आहे। हाणे मां तव्हांखे हुकुम थो कयां, हिनखे ताज़ीम जो सजदो कयो। हाणे हिनखे तव्हां ताज़ीम जो सजदो, उन ज़माने में उन्हनि शरीयतुनि में ताज़ीम जो सजदो कयो वेंदो हो। हिकिड़ो हूंदो आहे सजदो इबादत जो, ॿियो सजदो हूंदो आहे ताज़ीम जो। अल्लाह ताला मलाइकनि खां जेको आदम खे सजदो करायो हो सो इबादत जो न हो, ताज़ीम जो हो, छो त इबादत अल्लाह खां सवाइ ॿिए जी कान कबी आहे, लेकिन ताज़ीम जो सजदो अल्लाह मलाइकनि खां करायो। उन जी शरई हैसियत अॼुकल्ह कहिड़ी आहे उहा तोखे ॿुधायां थो अॻिते हली। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां सलाह 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 बुलंद आवाज़ सां। मलाइकनि खे रब ताला हुकुम फरमायो त हाणे सजदो कयोसि, तव्हां इल्म में मथे आहे। हाज़िर साईं, मालूम थियो त इल्म जो वॾो क़दुरु आहे, एतिरो इल्म जो क़दुरु आहे जो अल्लाह जा मलाइक आलिम खे सजदो पिया कनि, ऐं अल्लाह जे अमर सां अल्लाह पाक हुकुम कयो, देरी कान कयूं, सभु सजदे में किरी पिया। इल्ला इब्लीस अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन, सभु सजदे में किरिया, हिकिड़ो कोन किरियो। इब्लीस इनकार कयईं ऐं काफ़र थी पियो। वकान बमाना सार जी आहे, वकान मिनल काफिरीन, सार मिनल काफिर, काफ़िरनि मां थी पियो। इनकार कयईं, रुगो इनकार कोन कयईं, वॾाई कयईं, टेड़ी कयईं, आकड़ कयईं। अल्लाह ताला पुछेसि पियो, चंद्रा चयो मां सजदो कर छो न कई? वर्दी कहिड़ी पियो, त लम अकुल लिअस्जुद लिबशरन, मूंखे लाइक़ु न आहे जो मां माण्हूअ खे बशर खे सजदो कयां। हे त बशर आहे, इंसान आहे, माण्हूअ खे मां कीअं सजदो कयां? ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन, तो मूंखे बाहि मां पैदा कयो आहे, हिन खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। बाहि जो शान मथे आहे, मिटी घटि आहे, मां वधीक आहियां, घटि खे मां सजदो कीअं कयां? घर न बूदे ज़ाते हक़ अंदर वजूद। मौलाना रूमी फ़लसफ़ो थो ॿुधाए त मलाइकनि खे बि अलाह जो हुकुम हो, अबा कंहिंखे हुकुम हो? गर्मी आहे, घणी कुझु ॻाल्हाईंदा हलो त मूंखे बि तसली थिए। नियत कान ई तकीर करण जी, इरादो इहो हो त अॼु बसि छुटी आहे, पर मज़ो मूंखे बि नथो अचे, तव्हांखे बि कोन ईंदो मज़ो। मूंखे बि आदत थी वई आहे ॻाल्हाइण जी, तव्हांखे आदत थी वई आहे ॿुधण जी। आउं पंहिंजी आदत खां मजबूर आहियां, तव्हां पंहिंजी आदत खां मजबूर आहियो। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ नसीब फरमाए। अहिड़ी मौत मार गर्मी में हवा लॻे थी, पगर सुके कोन थो।
पगर वहे तो साह मुंझी तो वञे पियो। दुआ कयो अल्लाह ताला शला इहा ख़िदमत क़बूल फरमाए। सलात मुंहिंजे विछड़े हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। अब सजदे जो कंहिंजो हुकुम हो? सभिनी खे, मलाइकनि खे बि हुयो, इब्लीस खे बि हुयो, पर पोइ ॿियनि हुकुम मञियो, हिन छो न मञियो? सबबु हो। गर न बूदे ज़ात हक़ अंदर वजूद आब गिलरा कहे को न दे मलके सुजूद। आरिफ रूमी थो चवे जॾहिं अल्लाह हुकुम कयो तन आदम खे सजदो कयो, जेको तव्हांखे ॿुधाए थो त ही हर आ, घोबो आ, नाड़ो आ, रसो आ, इल्म जा दरिया थो वहाए, हिनखे सजदो कयो। मलाइकनि गौर सां ॾिठो त उन में बराबरि इल्म त आहे, पर इल्म सां गॾु आदम जे पेशानी में हक़ जो नूर बि आहे। हा, मलाइकनि हुकुम बि मञियो, फज़ीलत बि मञूं, इल्म बि मञूं, पर इहो बि ॾिठो त हिन जेको आदम आहे त आदम असांखे इल्म में बि मारे वियो आहे, पर हिन में ॿी हिकिड़ी चमक बि आहे, हिन में ॿियो हिकिड़ो नूर बि आहे, रोशनी बि आहे। नूर हक़, हक़ जो नूर हिन जे पेशानी में आहे। न त अदा मिटीअ खे ऐं पाणीअ खे केरु थो सजदा करे? मिटी ऐं पाणी खे कोन सजदो कबो आहे। मलाइकनि सजदो कयो हो तन नूर हक़ खे ॾिसी कयो हो। इब्लीस उन जे ॾिसण खां अंधो हो, इब्लीस उन जे ॾिसण खां, मलाइकनि ॾिठो, ॾिसी सजदो कयऊं, इब्लीस अंधो थियो, सजदो कोन कयईं। यार मां तो चवां जेकॾहिं इब्लीस ॾिसे हा त ज़रूर सजदो करे हा। भिटाई घोट फरमाईंदो आहे आशिक़ त अज़ाज़ीलो पर ॿिया सभई सधड़िया मझां सिक सबील लानती लाल थियो। अजीब ॻाल्हि आहे, आशिक़ त ॿिया बि घणा, पर सभु आशिक़ सधड़िया थो शाह साहब चवे। हा, आशिक़ जेकॾहिं हुयो त अज़ाज़ील हो, यानी इब्लीस हो। कीअं? हुन चयो त यारी रखबी हिकिड़े सां। कंहिंसां यारी रखबी? सजदो कबो त हिकिड़े खे, इबादत कबी त हिकिड़े जी। हज़रत सुलेमान शाह रहमतुल्लाह अलैह, हज़रत पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद बि हो, ख़लीफ़ो बि हो, वॾो आशिक़ हो। उन चयो आहे त मलकनि चयो अज़ाज़ील खे फरमान भलो आ। मलाइक पिया चवनि शैतान खे, अरे फरमान मञ, अलाह चयो थी। मलकनि चयो अज़ाज़ील खे फरमान भलो आ। वरी हो जवाब पियो ॾे त महबूब जो मखलूक खां लानतान भलो आ। मखलूक जे आॾो झुकां, आदम जे आॾो सजदो कयां, इहो मुंहिंजो शान न आहे। पंहिंजे रब खे छॾे मखलूक जे आॾो झुकां, होॾो अलाह ज़रूर कावड़बो। रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे धिकारींदो। पर ॻाल्हि ॿुधो, मखलूक खे सजदे करण खां उन महबूब रब करीम जो लानताणो बि भलो आहे। उहा लानत क़बूल कंदुसि, पर रब करीम जे ज़ात खां सवा ॿिए जे आॾो कोन झुकंदुसि। पर रूमी थो फरमाए ॻाल्हि असुल बि ही त गर न बूदे ज़ात हक़ अंदर वजूद आब गिलरा कहे को न दे मलके सुजूद। इन पाणीअ मिटीअ खे मलाइकनि सजदो इन जे करे कयो जो इब्लीस पियो चवे त ही ॿियो आ, अल्लाह ॿियो आ, अल्लाह अल्लाह आ, आदम जुदा आहे। मलाइकनि चयो त आदम जो त बोतो आ, पर जेको नूर आहे सो न मालिक जो आहे, पंहिंजो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ कार यार। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते। हाय हाय मुंहिंजा भाउ अज़ीज़, अर्ज़ पे कयुमि त मलाइकनि सगोरनि खे ख़ुदाई नूर जी तजल्ली नज़र आई, जंहिंजे करे झुकिया ऐं सजदो कयूं। इब्लीस खे ख़ुदाई नूर नज़र कोन आयो। भिट धणी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अंधन अंधूकार सजन लधो सोझरो, अंधन अंधूकार सजन लधो सोझरो, प्यादा वञी पार पिया पर संभरिया की न सवार, पोइ मोहबत साण मिहारो लधाऊं लतीफ़ चवे। अदा अबू जहल चंड चीरंदे कोन ॾिठो हो, ॾाढे ॻाल्हायो।
अबू जहल पाण ई तो हो जे नबी करीम खां मोजज़ा घुरिया हा। चंड चीरण वारो मोजज़ो जेको हबीब ॾेखारियो आ उहो बि अबू जहल जे चवण सां हुन जे एलची घुरियो हो। यमन जो हबीब नाले शख्स आ, वॾो क़ाबिल पढ़ियल माण्हू आ, ईसाई मज़हब जो ॼाणू आ। अबू जहल सां हुन जी यारी आ, यमन में रहंदो आ। अबू जहल चयो त मांखे त सदाई मोहम्मद मोजज़न में मारे थो वञे, हाणे यार खे घुरायां मन मुंहिंजी मदद करे। उहो को ॾुखियो साल मुहम्मद खां अहिड़ो करे जो मुहम्मद पूरो ई न करे सघे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पंहिंजे यार खे मदद लाइ घुराई। अबू जहल बि रहिसो हो पंहिंजे ॻोठ जो, चङो मुड़ुसु हो, क़ौमी सरदार हो। हुन जे चवण ते यमन जो बादशाह, यमन जो हाकिम, यमन जो आलिम हज़रत हबीब रहमतुल्लाह अलैहि हली आयो आहे। ॾे ख़बर अबू जहल छो घुरायो थी? जे असांजे ॻोठ में माधाण पइजी वियो आहे, यतीम छोकिरो हिकिड़ो, अल्लाह अल्लाह, जंहिंजो को सहारो बि कोन्हे। कॾहिं चाचनि वटि पलियो आहे, कॾहिं ॾाॾे वटि पलियो आहे, कॾहिं कंहिं वटि पलियो आहे। हाणे त अहिड़ो मुल्क में माधाण वेंदो अथई जंहिं ते थो नज़र विझे सो हुनजो ग़ुलाम थी थो वञे। असांजूं सरदारियूं, असांजा पटका विया, असांजूं इज़तूं वयूं, असांजूं रहिसियूं वयूं, घणा ई सुवाल था कयोसि, हर सुवाल में मारे थो वञे। तूं पढ़ियो लिखियो आहे यार, यार आहे मुंहिंजो वारो कर, को अहिड़ो मुझाएसि, अहिड़ो मुझाएसि जो सुवाल ई ॾेई न सघे। हबीब चयो मां वञा थो, 3 सुवाल रथे थो वञा, ऐं 3 सुवाल तोखे अॻे ई ॿुधायूं थो वञा त नबीअ खां सवाइ ॿियो को ॿुधाईंदो ई कोन। अबू जहल मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो यार आहे, पर आहे ज़िद्दी, हक़ ॾिसी बि न मञींदो आहे। कॾहिं कॾहिं मूंखे न हक़ नज़र आयो त मां यार मञे ईंदुसि आहे। ऐं मां पर पुठ चवां थो अॻे ई त जेकॾहिं 3 ॻाल्हियूं ॿुधाई त पोइ सचो आहे। ऐं उहे सवाइ नबीअ जे ॿिए खे ख़बर बि कान हूंदी आहे। छा पुछंदेसि? जे पहिरियों सुवालु कंदोसां त जेकॾहिं नबी आहे त चंड लाहे ॾे। नबीअ खां सवाइ ॿिए जो तसरुफ़ आसमान ते कोन हलंदो आहे। जादूगर ज़मीन ते जादू हलाए सघे थो, पर आसमान ते जादूगर जो जादू न हलंदो आहे। नबी हूंदो चंड लाहे ॾींदो, जे नबी न हूंदो चंड कोन लाहे ॾींदो। ॿियो सुवाल थो कयांसि त मुंहिंजी धीअ बीमार आहे, ॼाए जमलाकू अंधी आहे, मंडी आहे, टुंडी आहे, ज़बान खां गूंगी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ॼाए जमलाकू गोश्त जी डढरी आहे। दुआ जे लाइ चवंदोसांसि त दुआ घुर मुंहिंजी न्याणी चङी भली थी पवे। जेकॾहिं मुंहिंजी न्याणी चङी भली थी पई त पोइ पक नबी आहे, न त जादूगर आहे। 3 सुवाल, के 2 सुवाल दिलि में रखी थो वञा। नबी खे ई दिलि जी ख़बर पवंदी आहे, ॿिए खे ख़बर कान पवंदी आहे। ए 2 सुवाल पूरा करे 3 सुवाल त दिलि मुंहिंजी में छा आहे, दिलि जो राज़ ॿुधाए। जे ॿुधायो त पोइ यार नबी थी पोइ तोखे मञणो पवंदो। जे भला वञ त सही, मूंखे ॿुधाइजांइ थी। यमन वारो हबीब हलियो आहे, सरकार जे दरबार में आयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात तशरीफ़ रखनि था। हबीब जो आयो, परे खां ॾिठई, ॾिसण सां ठरी पियो चई यार हे चेहरो मुहांडो कूड़े जो आहे ई कोन को। अवा सिंधी में चइबो आहे न त परे खां बूथ पधरा, कूड़नि जा बूथ ई पधरा। महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे पाक चेहरे ते नज़र पियसि। हुन जे दिलि में पहिरियों ई धकु लॻी वियो त अहिड़ो सोहणो जवान कूड़ हणंदो ई कोन। सोहणा त टूह बि पट ते पिया आहिनि, पर उहा सूंह ॿिए क़िस्म जी, हीअ सूंह ॿिए क़िस्म जी। अड़े सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभोई, सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई, पोइ मूंखां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। माईअ सोहणीअ खे ताना हया हा, पाड़े वारनि सोहणी छिती थी आहे, साहड़ 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 करे मरी वई आहे। छा ॾिठो थी साहड़ में? राति जो नाग भलाऊं लताड़े, दरिया में घिरी दिलो थी खणी खणे ऐं तरी थी वञे, गोतनि खां बि कान थी ॾिजे। आख़िर आहे छा त माई हुनखे जवाबु ॾिनो हुयो त सूहर सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभेई, त सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई, मूंखां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। मां त दिले जो त इंतज़ारु कयां थी, दिलो ॻोल्हे खणा थी, दिलो पेट जे हेठां ॾेई तरां थी। मुंहिंजे महबूब जो हुस्न ॾिसो त तव्हां खां दिलो ई विसरी वञे। पुनल जुदा थियो हो न ससुहीअ खां बा, माइट वियासीं खणी, वीचारी बंबोर में टिकियल हुई, शादी बि बंबोर में थी हुई। उते जॾहिं ससुहीअ खे बि नशो ॾेई ऐं आधी राति जो टाइम थियो, सभु ॼणा अघू रंड में सुता, त मन ॾेर जेके हा
माईअ ससुहीअ जा पुनूअ जा भाउर पुनूअ खे उठनि ते जकड़े पंहिंजे मुल्क केच मकरान हलिया विया। जंहिंमहिल सुबुह थियो माईअ जो नशो लथो, ॾिठई त पुनल आहे कोन, चल पुनल कोन हो, तंहिंमहिल चई हाणे पुनल त कोन्हे, ॾेर बि विया, पक मुंहिंजे पुनूअ खे वठी विया, पुठियां लॻा त जेके बि बंभोर जूं मायूं हुयूं उहे सभु चवनि पियूं बंभोर जो शहर अॼुकल्ह जीअं कराची आहे न साईं, बंभोर कराची खां बि वधीक हो, हाणे फिटी वियो आहे ठटे ऐं मुजादा कराची जे विच ते हुनजा निशान मौजूदु आहिनि, पर हाणे सफ़ आसार रुगो खंडरा अथनि, शहर जो नालो कोन हो। अॼुकल्ह जीअं कराची पंहिंजे पाकिस्तान में पहिरों नंबर शहर आहे, तीअं सिंध में हुन ज़माने में बंभोर पहिरों नंबर शहर हो। हाणे माई ससु ही सुबुह जो हली आहे, मायूं चवनि पियूं छिती थी आहे, हेड़ियूं मारियूं, हेड़ा बंगला, हे तुंहिंजो पीउ हेॾो वॾो क़ाबिल माण्हू आहे ऐं हुयो खटी धोबी हो, हुन वटि हर शइ आहे, बबोर खे छा कंदी आहे, बरोच बेवफ़ाई करे विया हलिया, जबल जा माण्हू तोखां पुछो ई कोन, छॾे ॾे वेही रहो। त माई पई चए कुल्हे फाटो कंजरो मथो उघाड़ो मुंहिंजो कुॼाड़ो बुरे हिन बंभोर में, मुंहिंजो पुनल न आहे त मुंहिंजो मूंखे बंभोर छा करे ॾींदो, मुंहिंजे पुनल खां सवा ऐं कान हिते रहंदसि। मायूं हुनखे ताना पियूं हणनि त भला छो पुनू में छा आहे, चए पई मूं जीअं मुलाक़ात होए अव्हां जी हो तसां सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात, पोइ बाहुनि विझी वात रीहूं कयो रिणनि में, अवां मुंहिंजो पुनल ॾिठो ई कोन्हे को, रब पाक जो कसम आहे अबू जहल पुनल ॾिठो ई कोन हो, जेकॾहिं पुनल मुहम्मद जो दीदार कयो हो त अबू बकर सिद्दीक़ कयो हो, फारूक आज़म खां पुछो, उस्मान ज़िन्नूरैन खां पुछो, हैदर करार खां पुछो, करबला वारनि शहीदनि खां पुछ त मुस्तफ़ा जे हुस्न ते कीअं पे करबला में सिर वढायव, करबला जे मैदान में कीअं पे बच्चनि जा सिर कटायव, कीअं पे उञ बर्दाश्त कयव, तव्हांजे आॾो मुस्तफ़ा जो हुस्न जमाल हो, जेके ॾिसंदा तन खे ख़बर पवंदी न साईं, अंधे खे कहिड़ी ख़बर। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हबीब जीअं जो आयो आहे, सरकार ते नज़र पियसि, दिलि में चई त हे जवान सचो आहे, पर हाणे दिलि में सुवाल खणी आयो आहे, इहे पुछां पोइ ॾिठो वेंदो, दुरूद पर त ॻाल्हि पूरी कयां। वरी मुंहिंजे आका ते दुरूद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। अदब सां अची वेठो, साईं हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे, उहो मुंहिंजो सुवाल दिलि में हल, उहे पूरा कयो, ॿुधायो बि पूरा बि कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ हबीब मां वेठो ज़मीन ते आहियां पर ख़बरूं अर्श जूं ॾींदो आहियां, वेठो मके पाक में आहियां पर ख़बरूं रूह ज़मीन जूं ॾींदो आहियां। मां मुहम्मद करीम खे अव्वलीन आख़िरीन जो अल्लाह इल्मु ॾिनो आहे, तूं यमन जो आहे, तुंहिंजो नालो हबीब आहे, तोखे अबू जेल घुरायो आहे, तूं 3 साल टले आयो आहे, टई दिलि में रखिया थी, पहिरों सुवाल आहे त दिलि जी ॻाल्हि ॿुधाए, ॿियो सुवाल आहे त चंड लाहे ॾेखार, टियों सुवाल आहे त तुंहिंजी बीमार न्याणी चङी भली थिए। हाणे ॾिस मथे सरकार मथे हुनजो मोह करायो आहे, चंड 14 जी राति में पंहिंजे ताब सां बीठो आहे, हुज़ूर करीम आंगुर जो इशारो कंदा विया, चंड 2 टुकड़ा थींदो हुयो, हिकिड़ो अबू कुबैस जबल ते टुकड़ो करियो आहे, ॿियो मुस्तफ़ा जे पेरनि मुबारकनि में अची पियो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, हमरा खे धक लॻी वियो, पहिरें ई धक में हमरा शिकार थी वियो, ज़िद्दी त कोन हो न साईं। चई ठीकु आहे, हाणे ॿियो कमु बि थिए। सरकार फरमास ॿियो तुंहिंजो सुवाल आहे, तुंहिंजी धीअ बीमार आहे, ॼाए ॼमल आहे, तूं बीमार आहे, हथनि पेरनि खां टुंडी मंडड़ी, ज़बान खां गूंगी, कननि खां ॿोड़ी, अखियुनि खां अंधी, वॾड़ी थी वई आहे पर ॾढरी जी ॾढरी आहे, साहु फाथो पियो आहे। ओ हबीब हाणे तूं जल्दी फौरन पंहिंजे वतन वञ, तुंहिंजी न्याणी त चङी भली आहे, ख़ाली चङी भली कान्हे पर मां मुहम्मद ते कलमा भरे रही आहे, मुसलमान बि थी वई थी, वेठो सरकार जे आॾो आहे। अब हाणे हुनजा दिलि जा मतिलब पूरा थी विया न। हबीब थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान थी पियो आहे। हबीब करीम फरमास वतन वञ पोइ मोटी आहे। हबीब रवानो थियो आहे, अबू जेल ॾे वञे ई कोन थो, हाणे ख़बीस ॾे छा वञी कयां, इहो मञींदो हुअं ई कोन चंडो,
इन भागे जो मुंहुं छो ॾिसां इहे उतो पर ॿाहिरो सिधो पंहिंजे यमन मुल्क रवानो थियो आहे। उतो यमन तमामु परे आहे इलाइक़ो, दूर आहे इलाइक़ो, हलंदो हलंदो राति ॾींहुं सफ़र कंदो कंदो जंहिंमहिल राति जो टाइम थियो आहे इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जंहिंमहिल यमन में पहुतो त राति हुई, आधी राति गुज़री वई आहे। वॾो अमीर तरीन माण्हू हो, घर खे कोट किला चढ़ियल हा, दरवाज़ा लॻल हा। हे जीअं जो वियो तीअं आधी राति जो दरवाज़ो वञी खड़काई। अंदरों आवाज़ आयो मन बिल बाब, केरु आहे दर ते? कि मां हबीब आहियां, जल्दी दरवाज़ो खोलियो। जंहिंमहिल दर खुलियो आहे त हबीब हैरान आहे। उहा न्याणी जंहिंजा पेर कोन हा, हथ कोन हा, ज़बान कान हुई, अखियूं कोन हुयूं, कन कोन हा, उहा डोड़ंदी आई, दर बि खोलियईं ऐं पीउ खे ॾिसी पई चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब पियो चए अम्मा तोखे चङो भलो कंहिं कयो आहे, ओ मुंहिंजी अम्मा तोखे ॻाल्हाइणु कंहिं सेखारियो आहे, ओ मुंहिंजी अम्मा तोखे कलमो कंहिं भरायो आहे। न्याणी पियो चए बाबा जंहिं जवान मके में चंड चीरियो हो उन मूंखे हितिरे बि दुआ फरमाई आहे। मुस्तफ़ा मके में बि आहे त यमन में बि आहे। मके में चंड पियो लाहे, यमन में हुनजे न्याणीअ खे दुआ पियो करे त चङी भली पई थी वञे। अबा मूंखे ॿुधाए त अखियूं हुयूं या न? ॾाढी ॻाल्हि आहे। अबू जेल खे अखियूं कोन हुयूं? तराहुम यंज़ुरून इलैका वहुम ला युबसिरून। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए मुंहिंजा मिठड़ा हबीब इहे तोखे ॾिसनि था, तोॾे वाझाइनि था, पर तो मुहम्मद खे ॾिठो ई कोन्हे को। अगरि ॾिसनि हा त फौरन चवनि हा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पर इन कोन ॾिठो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जी दुआ कर छॾ ख़ुदा ॾिसण वारियूं अखियूं नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे आका करीम ते दुरूद शरीफ़। मां परे निकिरी वियुसि, ॻाल्हि पे कयुमि त ॾिसण वारनि ॾिठो, मलाइकनि छा ॾिठो त हिन बोते में हक़ जो नूर आहे। सम्झो था अलाए न? मलाइकनि छा ॾिठो त हिन आदम जे बोते में हक़ जो नूर आहे। हाणे हक़ साॻियो आहे कि असां हिन मिटीअ खे सजदो कोन था कयूं, हिन पाणीअ खे सजदो कोन था कयूं, हिन हॾनि खे रत पित खे सजदो कोन था कयूं, असां रब जे अमर जे करे उन हक़ वारे नूर खे सजदो था कयूं। पर इब्लीस कोन ॾिठो। ओ जी अबू जहल न ॾिठो, अबू जहल न ॾिठो त इब्लीस बि कोन ॾिठो। अदा इहो ॿिजो हले वठो क़यामत ताईं। अॼु बि पढ़िया लिखिया समझदार पाण खे आलिम सॾाइण वारा माज़ल्ला माज़ल्ला अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि जो मुल्क में कानून न हुजे त रुॻो कुहाड़ियूं हणजनि बसि। पर मुल्क में कानून थी पियो आहे, आख़िर कानून जो बि एतिराम करिणो आहे, झेड़ो बि कोन कबो, लठ बि कान वाहे, पर दुआ कयो त अल्लाह ताला हिदायत फरमाए। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मलाइकनि सजदो कयो असांखे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जेका शरीयत मुहम्मदी नसीब फरमाई आहे। अॻियनि क़ौमुनि में सजदो ताज़ीम जो हूंदो हो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अॻियां कानून मनसूख अची फरमाया। पाण फरमाइनि था मां अल्लाह जो नबी आख़िरी थी आयो आहियां, हाणे क़यामत ताईं ऐलान थो कयां त इबादत जो सजदो बि अल्लाह जो, त ताज़ीम जो सजदो बि अल्लाह जो, तंहिंजे करे ताज़ीम जो सजदो मुंहिंजे उम्मत जे लाइ बि हराम आहे। ताज़ीम जो सजदो रसूलुल्लाह अची हराम कयो। बाबा अॻे हुयो, अॻियनि नबियनि में हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम खे पीउ माउ बि सजदा कया हा, भाउरनि बि सजदा कया हा, पर असांजे लाइ हुज्जत उहा न आहे। नबी करीम उहो कानून मनसूख फरमाए छॾियो। असांखे हुकुम आहे त असां सजदो कंहिंखे कंदासीं। जेकॾहिं कंहिं माण्हू पीर ते वञे, फ़क़ीर ते वञे, दरगाह ते वञे, कंहिं चाउठ खे चुमे ऐं चुमण जी सूरत इहा करे जीअं सजदो कबो आहे, ज़मीन ते गोॾा खोड़े, ज़मीन ते हथ रखे ऐं ज़मीन ते हथ रखी पोइ चाउठ खे चुमी थो हुजे, त इहो बि सजदे जे मुशाबिह आहे। शरीयत मुहम्मदी में इहो बि नाजाइज़ आहे। मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो न भला कई दफ़ा ॿुधायो आहे त अल्लाह जे वलियनि जे मज़ारुनि ते वञिबो, औलिया अल्लाह जी ज़ियारत कबी, उते दुआ घुरबी, उन्हनि जो वसीलो वठिबो, पर क़बर खे न को हथु लाइबो, न को क़बर खे चुमी ॾिबी, न को क़बर खे सजदो कबो, न को क़बर जे वेझो वञिबो, परे खां बि औलिया अल्लाह जी ज़ियारत कबी। इंशा अल्लाह ताला इन में तव्हांखे सवाब थींदो। बाक़ी जेके बि गैर शरई कम आहिनि उन खां पाण बि बचो, पंहिंजे आल औलाद खे बि बचायो। शरीयत मुहम्मदी ते अमल करण सां इंशा अल्लाह ताला अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो रसूल बि राज़ी थी वेंदो। त ताज़ीम जो सजदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत में मनसूख आहे। बाक़ी हिकिड़ो सुवाल तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त आम तरह सां माण्हू पहिरें पवण खां बि झलींदा आहिनि। जेकॾहिं मां कंहिंखे झलियां त बाबा मूंखे पहिरें न पओ,
इहो मुंहिंजी कसर नफ़्सी आहे अदा आउं लाइक़ु न आहियां यार अवी भला रायो मूंखे पहिरें न पओ लेकिन शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में उस्ताद खे पीउ माउ खे मुर्शिद खे कंहिं वॾे इल्म वारे खे कंहिं साहिब फज़ीलत वारे खे झुकी पेरनि ते हथ रखणु इहो मनो कान्हे बल्कि मुस्तफ़ा करीम जे सहाबनि जी सुन्नत आहे। हिकिड़ो वाक़ियो हदीस पाक में मिशकात शरीफ़ में ईंदो आहे सलात पर त मां तोखे नबी पाक जी हदीस पाक ॿुधाए छॾियां। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो हिकिड़ो मुसलमाननि जो वफ़द आहे नवां मुसलमान थी नबी पाक जी ख़िदमत में आया आहिनि माना पहिरों भेरो मुसलमान थिया हा ऐं पहिरीं पहिरीं हुननि जी कचहरी आहे नबी पाक जे आॾो नवां मुसलमान वेठा ॿिया साहब बि वेठा उहे नवां बि वेठा इन कचहरीअ में हलंदे हलंदे हिकिड़ो उठ आयो डोड़ंदो 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 माण्हुनि चयो बड़ा उठ खे लाइ छा थी वियो आहे माण्हुनि ॾे थो काईंदो अचे माण्हू पासे थी विया हुज़ूर पाक इशारो कयो त उठ खे रस्तो ॾियो त माॾे अचे माण्हू परे थी विया उठ जीअं जो आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में मालिक जे आॾो जीअं उठ गोॾा भञंदो आहे गोॾा भञी हुज़ूर जे आॾो वेठो आहे पर वेहण सां उठ जो कंधु मथे हूंदो आहे हुज़ूर करीम जे आॾो वेठो त गोॾा बि भञो वेठो आहे कंधु बि ज़मीन ते रखियो वेठो आहे कंधु ज़मीन ते रखी पंहिंजे ॿोलीअ में बड़ 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 पियो करे सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा थो चवे ओ सहाबियो उठ छा थो चवे साहब नज़ को या रसूल अल्लाह अल्लाह व रसूलुहु आलम हिकु अल्लाह खे ख़बर बि अल्लाह जे रसूल खे ख़बर केरु था चवनि असहाबी ॾाढो जो केरु था चवनि ज़ोर सां चओ केरु था चवनि जन जे लाइ नबी सही फरमाए थो असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम मुंहिंजा सहाबी सगोरा हिदायत जा सितारा अथव अवां जंहिं बि असहाबीअ जे कढ लॻंदव तव्हां सिधो जन्नत में वेंदव कहिड़े बि सहाबीअ जी पैरवी कंदव कहिड़े जी बि अबू बकर जी कयो उमर जी कयो उस्मान जी कयो हैदर करार जी कयो हसन जी कयो हुसैन जी कयो अबू ज़र गफ़ारी जी कयो सलमान जी कयो अब्दुल्ला बिन उमर जी कयो अब्दुल्ला बिन अब्बास जी कयो कहिड़े बि सहाबीअ जी पैरवी कंदो सभु मां मुहम्मद जा ग़ुलाम आहिनि उन्हनि वटि जेको बि तरीक़ो आहे सभु मां मुहम्मद वारो तरीक़ो आहे अल्लाह जो रसूल थो चवे त उठ छा थो चवे त असहाबनि चयो अल्लाह व रसूलुहु आलम अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल वधीक ॼाणनि था असहाबी चवनि था त अल्लाह रसूल ॼाणे थो अॼुकल्ह असांजे मुल्क में खणी न चओ अल्लाह रसूल ख़ैरु कंदो अल्लाह रसूल भलाई कंदो अल्लाह रसूल चङाई कंदो त बा जहिड़ी कुहाड़ी मुला खे लॻी वई अल्लाह सां भाईवार अल्लाह सां भाईवार अल्लाह रसूल ख़ैरु कंदो अल्लाह सां भाईवार करे विधी पोइ चवे स कलमो न भर वञी राम राम कर वञी वाह गुरु कर अल्लाह तो हुआ जो नबी के कलमे में भी करियो थई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा अॻिते छा चवंदा हो न चओ अल्लाह सां गॾो था छो था चओ ला इलाहा इल्लल्लाह बस खोड़ थी वियो मुहम्मदुर रसूलुल्लाह छो था चओ ख़ुदा जो कसम आहे क़यामत ताईं ला इलाहा इल्लल्लाह कर मुसलमान कोन थींदे हिकिड़ो दफ़ो चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पोइ मुसलमान थींदे अल्लाह पंहिंजे हबीब खे कलमे में गॾियो आहे या न आहे मां गॾु बि आहे नमाज़ अल्लाह जी आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह पर तोखे चवणो पवंदो आहे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह बाग में अल्लाह ॻंढे छॾियो आहे कलमे में ॻंढे छॾियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ जेकॾहिं असां चयो अल्लाह रसूल ख़ैरु कंदो को गुनाह कोन्हे कोई ख़ुदि अल्लाह पाक असांखे सेखारियो आहे
अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह जो रसूल बि असांजे लाइ चङाई कंदो। अल्लाह जे रसूल खे अल्लाह पाण खां जुदा कोन कयो आहे। अल्लाह ताला हर जाइ ते कलमे में, आज़ान में, निमाज़ अल्लाह जी आहे, सजदो अल्लाह जो आहे, रुकू अल्लाह जो आहे, अलहम्द अल्लाह जे लाइ आहे, सूरत अल्लाह जे लाइ आहे, सुभान रब्बियल अज़ीम अल्लाह जे लाइ आहे, सुभान रब्बियल आला अल्लाह जे लाइ आहे, अतहियातु लिल्लाह अल्लाह जे लाइ आहे। रब तो चए सभु कम मुंहिंजे लाइ कयई, अल्फ खां ये ताईं, पर पिछाड़ी चवणो पवंदी अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। सॼी निमाज़ अलाह जी अल्फ खां ये ताईं, पर पिछाड़ी मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ते कच्ची पक्की बि क़बूल करे छॾिया। पाण वारी निमाज़ आहे 3.5 टोया, 3.5 कासा, सम्झो था हलाए न। हिकिड़े मुला वरितो हो सौदो, का बाजरी वञी वरितई, गॾु हुयो काहे। अॻे ज़माने में किला ऐं मण कोन हा, अॻे हूंदा हुआ टोया, कासा, पिणकियूं। पोइ 7 कासा वञी अन्न वरितई, चई निमाज़ पढ़ा, पोइ थो अन्न गॾ ते लॼा। हाणे गॾु ॿधई, अन्न बि 7 कासा पियो आहे, निमाज़ नियत अल्लाह अकबर, सिज बि लहे थो तकड़ में, चई ॿार कीअं ठाहियां गॾ ते। पढ़े पियो निमाज़ ऐं ॿार वरी गॾ ते बीठो लॾे। बरज़ुबा तस्बीह दर दिल गावो खर ई चुल्ही तस्बीह के दारद असर। ज़ुबान ते सुभान रब्बियल आला, दिल में वरी गॾ गाबे जो ख़्याल। निमाज़ थींदी आहे। हाणे मुर्सा निमाज़ बीठो, अल्लाह अकबर, 1 रकात पढ़ी, ॿार कीअं कयां, 3 कासा हिकिड़े पासे विझा, 4 कासा ॿिए पासे, उटल थी पवंदी। 1 रकात पढ़ी, सम्झ में ॻाल्हि न आई, वरी ॿी रकात पढ़ी, भला 4 कासा हिकिड़े पासे, जाॾे 3 कासा आहिनि ओॾे वरी भितर विझा, वज़न वधी वियो, इहो बि ॿार न ठहियो। ईअं आख़िरकार ओ जंहिंमहिल अतहियात में वेठो, तंहिंमहिल चई कमु सवलो आहे, 7 खे खणी अधो अधु कर, 3.5 कासा हिकिड़े पासे बोरे में, 3.5 कासा ॿिए पासे बोरे में। हाणे हिसाब ठाहे, सलाम थो वराए, 3.5 कासा हेॾे, 3.5 कासा हेॾे। चवणो छा हो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम, इहो चवणो हो न साईं। पर हिन छा कयो, हाणे पाण वारी निमाज़ 3.5 कासा वारी आहे, उहा मुंहिंजा अदा अल्लाह ताला फरमाए थो जहिड़ी आहे तहिड़ी आहे, 3.5 कासे वारी आहे, 5 कासे वारी आहे, कुझु बि आहे, ग़लतियूं कयूं थी, मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ त क़बूल करे छॾिया। इहा त दुरूद जी बरकत आहे, इहो दुरूद त ॿेड़ा पार कंदो आहे। अल्लाह जे हबीब जो फरमान आहे त का दुआ आसमान ते वेंदी न आहे। हितां दुआ घुर मिनतू कर, ख़ुदा थो फरमाए टंगियोसि, इहा दुआ टंगी पई हुजे मां न क़बूल कंदो आहियां। दुआ उहा बि क़बूल कंदो आहे जंहिंजे अवल में आख़िर में सलात हुजे। अवल में भी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि वसल्लम रब्बना आतिना फिद दुनिया, वरी पिछाड़ी भी चओ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पढ़ंदे अल्लाह ताला फरमाए थो अॻियो दुरूद बि क़बूल, पोयो दुरूद बि क़बूल, हाणे विच क़बूल न कयां, ठहे नथी, विची दुआ बि क़बूल। अल्लाह त हबीब खे धार कयो ई कोन्हे को, मुला तूं छो कावड़ियो वेठो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे गॾियो आहे, भाउ या न, धार कयो अथई न कंहिं बि ॻाल्हि में। क़ुरान पढ़ो अलहम्द खां वन्नास ताईं, जाते अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तोखे मिलंदो, उन साॻे क़ुरान में लिखियो पियो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। पोइ छो था कावड़ियो, छो था चओ त अलाह रसूल खे गॾियो था, शिरक था कयो पिया। उहा अदा शिरक कोन्हे को, अल्लाह रसूल पाण में गॾु हूंदा मज़ो ई तॾहिं आहे, पर फ़र्क़ु एतिरो आहे त अल्लाह अल्लाह आहे, रसूल रसूल आहे। फ़र्क़ु आहे या न आहे अदा? अल्लाह छा आहे, चओ अल्लाह आहे, अल्लाह रसूल कोन्हे, रसूल अल्लाह कोन्हे। अल्लाह अल्लाह आहे, रसूल रसूल आहे, पर अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे पाण सां गॾे छॾियो आहे। त सहाबनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, हिन उठ जी ख़बर कान्हे का, अल्लाह व रसूलहु आलम अलाए छा थो चवे, हिकु अल्लाह खे ख़बर ॿी रसूल खे। हुज़ूर फरमायो त ॿुधो त ॿुधायांव छा थो चवे, सलात पढ़ो त ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाता यशका इलैया लिकिल्लत ताम व कसरत अमल।
हे उठ मां मोहम्मद वटि फरियाद खणी आयो आहे, दाह ॾियण आयो आहे त मुंहिंजो मालिक मूंखां कमु घणो थो वठे पर गाहु थोरो थो खाराए। अरे उठ खे दाह न मिले, दाणो न मिले त फरियादी रसूलुल्लाह जे दर ते। ओ मुंहिंजा दा महबूब जी ज़ात बाबरकात रस्तो रहियो था वञनि पिया, असहाबी गॾु हन, नबी बीही रहियो आहे, कनाए थो। असहाबनि खे फरमायूं कुझु ॿुधो था, असहाबनि जो क़िबला का ॿुधण में ॻाल्हि कान थी अचे। पाण फरमाइनि था हिन जबल जे परी भर हरणी फाथी पई आहे, मां मुहम्मद खे सॾे थी, हलो त छॾायूं वीचारड़ी खे। उतो नबी पाक हलियो आहे, जबल जे हुन पासे वञनि त वणो आहे हिकिड़ो, उन छांव में मारी सुतो पियो आहे, हरणी चओ खुंबी थी ॿधी पई आहे। नबी करीम मथां बि हरणीअ सां ॻाल्हाए थो। हरणी नबी पाक खे अरुसी करे क़िबला ॿ बच्चा नंढड़ा छॾे आई आहियां, एतिरी मोहलत वठी ॾे त मां उनखे खीर पीआरे ॿुधाए मोटी अचां। नबी पाक फरमाए था वाइदो करजे क़िबला तोसां वाइदो आहे। हुज़ूर हरणी छोड़ी आहे, टप ॾींदी डोड़ंदी वञे पई, उन देर में वरी मारी जागी पियो आहे। हुज़ूर खे ॾिठई हरणी आहे कान, चई मुंहिंजी हरणी काॾे वई। हुज़ूर से फरमाइनि था मां छोड़े छॾी आहे, ज़ामिन आहियां, इजा थी मोटी अचे। दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ, तोखे ज़मानत करणी आ। हरणी अर्ज़ पई करे, मारी चयो क़िबला जानवर आहे, हरणो ट्राहड़ जानवर, फासाई अथमि, सूरन सां वरिती अथमि, इहा वरी मोटंदी कीअं? पाण फरमाइनि था ॿिए सां मोटे न मोटे पर मुंहिंजे सॾ ते ईंदी। मां वञा कोन थो, बीठो आहियां, ॾिस त हरणी बचनि ॾे वई आहे, बच्चा माउ खे चिंबड़ी विया, अमां देरि कयई मरूं था, अबा जल्दी खीर पी वठो, ॿिन्ही जहाननि जो सरदार मोहम्मद करीम ज़ामिन ॾेई आई आहियां। बच्चा था चवनि ओ अम्मा नबी करीम असांजो इंतज़ारु करे, असांखे खीर पीअणु हराम आहे, हाणे अॻु में तूं हल त पुठियां तुंहिंजे असां हलिया था हलूं पिया। मोहड़ में मादर पोयऊं बचड़ा लायूं पाण पे आई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे दरबार में बचन सूदी पहुती आहे, मारी हैरत में पहुची वियो। ओ मुंहिंजा सोहणा आहीं केरु, नालो त ॿुधाए, केरु जो तुंहिंजे सॾ ते जानवर अचनि था पिया? हुज़ूर फरमाइनि था को नथो सुञाणी, के क़िबला मूं तव्हांखे ॾिठो कोन्हे को, अबू बकर गॾु आहे, उहो थो चवे सैयदो सरवर मोहम्मद नूर जान बेहतरो मेहतर गुज़ीने सरवर। ओ मारी तूं सुञाण या न सुञाण, हे मोहम्मद रसूलुल्लाह थी। अर्ज़ कई क़िबला जेकॾहिं जानवर तुंहिंजे सॾ ते अचनि था, हरणीअ खे बचायो थी त मूंखे बि जहन्नम खां बचाए, तुंहिंजे करे हरणी आज़ाद आहे, मूंखे दोज़ख खां आज़ाद कर। सरकार फरमाता देर कान्हे, कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सरकार जानवरनि जा बि सॾ ॿुधा हुया न, पाण फरमायो उठ मूं वटि दाह खणी आयो आहे। छाजी दाह? त मालिक कमु घणो थो वठे, दाणो थोरो थो खाराए, मालिक खे नबी करीम घुरायो आहे। पाण फरमाए था उठ माखे ॾे, कि भला मां वटि ॿियो कोन्हे। पाण फरमाए था इन जे एवज़ में मां तोखे उठ ॿियो थो ॾियां। हिन जो सॼी हयाती दाणो बि मुते त गाह बि मुते त ख़िदमत बि मुंहिंजे मथां आहे। जेको मुंहिंजे दर ते दाही थी साम पियो आहे उनखे वापसि करणो न आहे। हिन जे एवज़ में तोखे ॿियो भलो उठ थो ॾियां। हुज़ूर सारी ज़िंदगी उन उठ जी ख़िदमत कई आहे, उहो उठ मुस्तफ़ा जे दर ते गुज़ारे वियो आहे। दुआ करशन ख़ुदा अखियूं नसीब फरमाए, सम्झ नसीब फरमाए, ख़ुदा हिदायत नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जी इबादत कबी, अल्लाह ताला जे मलाइकनि ॾिठो त हिन में नूर हक़ आहे तॾहिं सजदो कयूं। असांखे बि जेकॾहिं ख़ुदा जो अमर नज़र अचे त असां बि ख़ुदा जा बाना थी पऊं, पर असांखे ख़ुदा जो इश्क मोहब्बत कान्हे। दुआ कयो शन ख़ुदा ताला असांखे शना सवारियूं अखियूं नसीब फरमाए छॾे। टाइम पूरो थी वियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई आहे जेका ज़रूरु तव्हांखे ॿुधाइणी आहे। इहो मौज़ू इंशा अल्लाह ताला ईंदड़ जुमे ते बि हलंदो, हयाती हूंदी त पूरो कंदासूं। बाक़ी हीअ ॻाल्हि ॿुधो त आम तरह सां अॼुकल्ह हिकिड़ो मुल्क में अफ़वाह पियो हले, अबा ख़ैरु कोन्हे, ॾुकार आहे, ज़ुल्म आहे, नाहक आहे। निशानी कहिड़ी? कि बीमारी थी अचे। कहिड़ी ॻाल्हि आहे? कि क़ुरान मां वार था निकिरनि। सम्झो था अलाए न, क़ुरान मां वार था निकिरनि। वरी असांजे टिंडू फ़क़ीर जहिड़ा छा चवंदई, से हाओ मां बि ॾिठा आहिनि। सम्झो था अलाए न, को ॿियो चवंदो, को टियों चवंदो, को छा, से हाओ बराबरि वार आहिनि। से अदा असांजे मदरसे में हलो 500 क़ुरान पिया आहिनि। हे 60-70 छोकिरो पढ़े थो, रोज़ क़ुरान खोलनि था। इंसान हूं, कमल मुंहं ते हथु हणंदासीं, कमल बाह ते हथु हणंदासीं, वार ज़रूरु नंढड़ा नंढड़ा छणी किरंदा। हाणे इहे क़ुरान में विधऊं कंहिं विधा, इहा का ॻाल्हि कान्हे। का माण्हू पढ़ंदो आहे, तिलावत कंदो आहे, खोलींदो आहे,
इंसान रोज़ खोले थो किथां न किथां को वार छिॼी खणी क़ुर में पइजी वियो। इहा ॻाल्हि का बि कान्हे का, इहो कंहिं मुलनि मिड़ई ठाहियो आहे त का भत जी देग लहे त का भलाई थी पवे। ॿ टे ॾिहाड़ा वरी ॻाल्हि हले आहे, पुछड़ो तारो निकितो आहे, मुल्क जो ख़ैरु कोन्हे को, बराबरि हिकिड़ो तारो निकिरंदो। अबा हे तारा पुछड़ा का शइ कान्हे जंहिं नबी ते कलमो भरियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जंहिंजो अल्लाह ते भरोसो आहे, इंशाअल्लाह त हुनखे का मुसीबत कान्हे। क़ुर पाक में को बि वार कोन्हे, जेकॾहिं को वार नज़र अचे बि खणी त माण्हुनि तिलावत करण वारनि जे जिस्म मां वार छिॼी पवे थो। ॿाहिरि जा वार छो क़ुर पाक में ईंदा, ऐं जेकॾहिं को वार लभी बि पए त का मुसीबत कान्हे। अल्लाह खां इबादत करे दुआऊं घुरो, रब ताला शल सॼे जहान खे मुसीबतुनि खां पनाह ॾे। अल्लाह ताला शल तव्हां असांजे मथां का रहमत जी बारिश वसाए, ख़ैर वारी, बरकत वारी, नुक़सान वारी न, पंहिंजे हबीब जे उम्मत जा फ़सुल अलाह शल ख़ैर सां पचाए छॾे। छो त मुस्किन महारनि वीचारनि ज़मींदारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, पाणी वाहन में लभे कोन थो, ख़ैर जो दुधड़ पई उॾामे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां असां त ॾुकार खे दूर फरमाए छॾे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।